18 फुट हेठ पियल ज़मीन में कुदरती वसीलन ते गैरत हूंदी आहे। गैरत इन ॻाल्हि ते हूंदी आहे त असांखे अंदरूनी सिंध बैरून सिंध छो थो चयो वञे। गैरत इन ते हूंदी आहे त कराची असांजो तख़्त गाह आहे, हैदराबाद असांजो शहर आहे, उन में जेको मेरी अख सां ॾिसंदो उन जो अखियूं कढी छॾींदासीं। गैरत इहा हूंदी आहे। गैरत रुगो मायूं गैरत रुगो मायूं गैरती अच्छा ॿिया सभु बेगैरत आहिनि। हिकिड़ो हमरा मिलियो चयो मुंहिंजो बाबा उहो तरक़ी करे वियो मलेशिया वारो जी बेगैरत, मुंहिंजो थाईलैंड जी बेगैरत, मुंहिंजो फलाणा मुंबई जी बेगैरत, मुंहिंजो पाण केरु जी पाण गैरती, मुंहिंजो पंहिंजो ज़बरदस्त कमु कयो। हिकिड़ा हमरा कयमि मुंहिंजो सिंध जूं वॾियूं अचीवमेंट्स हींअर ॿुधाए मैथमेटिक्स फिज़िक्स केमिस्ट्री चई मैथमेटिक्स फिज़िक्स पर चई जेको ॿियनि जो बोर्ड पाण रधूं था मुंहिंजो वञ फिजिक्स टीम मुझे घर में जो बेन जो बोर्ड रखजंदो आहे मुझे तो का सलाम तो पेश कया सुबह ही ॻाल्हि मुझे तो का सलाम तो पेश कया तो आलमी फोरम ते सामू रखदे बेन जो बोर्ड सुठो रखंदा आहियूं। ॿियो चई न असां वटि जेका माखी लहंदी आहे मुंहिंजो वाह वाह। ॿियो चई ॿी जेका मल विढ़ंदा आहियूं जाठो हणंदा आहियूं मुंहिंजो मल इंटरनेशनल गेम आहे। चई न मुंहिंजो अने ओलंपिक्स में मुक़ाबलो थींदो आहे मल जो। चई न मुंहिंजो वर्ल्ड कप थींदो आहे मल जो। चई न पोइ मुंहिंजो मल बि ज़रूरु विढ़ो हुननि गेम्स में। चई हुन त पंहिंजो वास्तु ई कोन्हे मुंहिंजो पाण जो वास्तु छा आहे। चई बेन जी बोर्ड मिठा लोला जबरदस्त जंड जो कम हाणे इहो कम खुरड़ी में वेही कम करणो त कयो भले बेन जो बोर्ड वेठा रखो बेन जो बोर्ड रखो वेठा पंहिंजे ॻोठ वेठा हुजो बेर ते वेठा खाओ टपा वेठा हणो चीट जे जो कुर्ते ते ऐं पोइ चओ ज़बरदस्त असांजो चीट जो कमु ज़बरदस्त आहे जंडी वेठा आहियूं। पोइ वरी अख़बारूं वरी कालम कढंदियूं आहिनि सिंध मां अजरक जा वापारी खुटनि पिया। हवा खुटंदा की कोन जेकॾहिं नई लैंग्वेज में नए फॉरम में ट्रांसफर कोन थींदो त खुटी वेंदा। इहो ईअं की माण्हू वेही रोज़ कालम लिखे अख़बार में अदा दुनिया में लैंडलाइन जो फोन घटि पियो थिए। अदा लैंडलाइन हुई घटि थींदो मोबाइल अची वियो आहे। साईं दुनिया में ज़ुल्म थी वियो आहे रेडिया माण्हू वठनि कोन था पर रेडिया केरु वठंदो हिन दौर में। कहिड़ो माण्हू ईंदो चवंदो बाबा गाॾी खाते में चवंदो हिकु भेंडो रेडियो ॾे या ॿ भेंडो ॾे। अॻे त माण्हू टेप रिकॉर्डर ते बि गिलाफ चाढ़े ॻोठ में घुमंदो हुई लोड करे। सिंधी माण्हू टेप रिकॉर्डर हथ में हूंदो हुन में जलाल चांडो जो गानो पियो हूंदो टेप रिकॉर्डर ते भर्त चढ़ियो पियो हूंदो माण्हू पियो मास्तर मुंहिंजे नंढड़े खे न मार उहो गीत पियो हलंदो माण्हू पियो ईंदो गुनगुनाईंदो। इहो त ॻोठनि में अॻे थींदो। हाणे चवंदो रेडियो वटि रेडियो ते गानो वञी ॿुधो फरमाइश कंदा घुर फलाणे अक मरी गा फलाणा ॿार प्रोग्राम गीत ॿुधायो उस्ताद मंज़ूर अली खान। इहो कीअं थींदो हिन दौर तंहिंजे करे बे फर्स्ट क्लास जबरदस्त पालक साग बे मरीड़ो इहो जबरदस्त पर मैथमेटिक्स फिजिक्स केमिस्ट्री एंथ्रोपोलॉजी इल्मुल इंसान जियोलॉजी रिमोट सेंसिंग ये सॼियूं शयूं जेनेटिक इंजीनियरिंग ये सब शयूं जेकॾहिं न सिखंदासीं न पढ़ंदासीं खुदा जे वास्ते औरतुनि ते भले गैरत खाओ। ऐं कोन चवंदो चवंदा बाबा आयात पढ़ी जो असांखे चए थो त बाबा माइनि ते गैरत न कयो औरतुनि ते गैरत न खाओ भले पर औरत खे प्रॉपर्टी त न सम्झो। औरत तव्हांजी इक्वल पार्टनर आहे ऐं उहो हक़ औरत खे बि ॾियो त उहा बि मर्द ते गैरत खाए। तव्हां औरत ते गैरत खाओ तव्हांजी औरत तव्हां ते मर्द ते गैरत खाए। इहो त म्यूचुअल आहे भले वेठा गैरत खाओ वरी खुदा जे वास्ते कुझु ज़मीन ते बि गैरत खाओ। तव्हांजी ज़मीन सॼी खपाए ॾेई छॾियो तव्हांजो पाणी सॼो विकिणी छॾियो तव्हांजा टपड़ विकिणी छॾियो। थाईलैंड ऐं मलेशिया जे माण्हू खे चओ माई तुंहिंजी फलाणे सां ॻाल्हाए पई गैरत ई कान्हे चओसि तुंहिंजो ज़मीन खणी ईंदुसि तव्हांखे डंडा वठंदो अची। बंगालियुनि खे वञी चओ त तुंहिंजी छोकिरी वई पई ढाका यूनिवर्सिटी में उते वञी ॻाल्हाई पई चवंदो भले बि ॻाल्हाए क्लास छो लॉस। उन ढाका वारे खे चओ तुंहिंजो पाणी था बंदि कयूं 14 ज़िलनि जे 18 ज़िलनि जे सिंध खे गटर जो पाणी पिया पियारियूं इन ते गैरत कोन था खाओ। सुबुह जो गुह मुट वारे पाणी सां टूथ ब्रश कयो वरी माइनि ते गैरत वेठा खाऊं। सुबुह जो रोज़ जेको टूथ ब्रश था कयो सो गुह वारे पाणी सां नलके में जेको खोड़ंदा टेप वाटर जीअं पहिरीं धार थी निकिरे उहो सॼे पाड़े जो गुह मिलियल पाणी आहे उन सां मुंहं ते छंड हणियो ब्रश धोयो मथां माण्हू था मैक्लिन फ्लोराइड ऐं डेंटो ने कल कहिड़ियूं पेस्ट वेस्ट हणियो अंदरि ॾंद था साफ़ कयो ऐं पाणी जे सां कयो पिया उहो गुह वारो उहा कंहिं चयो आहे सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जी कमिशननि चयो आहे उहो खणियो गैरत वारी खाऊं पिया धीअ ते मां ते भेण ते। अब मां भेण ते गैरत ज़रूरु खाओ पर ज़मीन ते बि खाओ। ही तव्हांजो वतन तव्हांजे पेरनि हेठां खिसकंदो वञे। तव्हांजे मफ़ादनि जी तर्जुमानी करण जे बजाए जेके हुकुमरान चूंडिया अथव से सिंध जे पाणी इरसा बिरसा ते कोन था ॻाल्हाइनि।